अस्सलाम वालेकुम, नमस्ते सेठ संतोष, छा हाल आहे? वालेकुम सलाम, नमस्ते नमस्ते। मालिक जी कृपा लगी पई आहे बाबा। वे मियाँ मुसलमान वे 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 करे हाल हवाल कयूं था। ढेर त आहे। सेठ संतोष, मूं वारो पुट 4 ॾींहंनि खां वठी बीमार आहे आसिफ। पहिरियां त मलेरिया थी हुयसि, हाणे दिमाग़ ते बुखार चढ़ी वियो अथसि। डॉक्टर चवनि था सखर या रहीम यार खान जी कंहिं सुठी अस्पताल में ॾेखारियोसि। सेठ तोखे त ख़बर आहे, मां हिकु ग़रीब मिसकीन माण्हू आहियां, सॼो ॾींहुं रेड़ी हलाईंदो आहियां। हाणे रहीम यार खान या सखर जा किराया ऐं ख़र्चा केरु भरे? तॾहिं सोचियुमि त सेठ मुखी मल ॾे वञा, जेको हर भेरे मुंहिंजी मदद कंदो आहे, उन ॾे वञा। छो तोखे ख़बर न आहे छा फ़क़ीर? छा मतिलब सेठ? ख़ैर त आहे न? यार ॾिसे पाण तो हिते रोज़ फशरी हूंदी आहे। हर महीने सेठ खां भत्तो वरितो वेंदो हुयो। सेठ भत्तो ॾेई 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 आख़िर तंग थी वियो। हा यार, इन ज़ुल्म जे लाइ सेठ मूंखे ॿुधायो हुयो, पर ॾे ख़बर पोइ छा थियो? यार पुछे छा थो, मां छा ॿुधायां। हिकु ॾींहुं सेठ जो नंढो पुटु 5 सालनि जो वाधूमल स्कूल वेंदे अगवा थी वियो। 15 ॾींहंनि बाद सेठ 1.5 करोड़ रुपयो भरे पंहिंजे पुट खे छॾायो। ऐं इहा ॻाल्हि सेठ कंहिंखे बि कोन ॿुधाई, छो जो धाड़ेलनि चयोसि कंहिंसां बि ॻाल्हि कयई त तुंहिंजे घर भातियुनि खे नुक़सानु ॾींदासीं। वरी 5 ॾींहंनि बाद सेठ जे भाउ खे पुलिस खंबे खणी वई। ऐं बाबा बाद में सेठ जे ॿिए पुट ते फायरिंग थी। न कर यार, एॾो ज़ुल्म सेठ। हा यार, तूं ॾिसे पाण तो, हिते जेकबाद हुजे या कश्मीर या घोटकी, हिते हिंदुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे सफ़ा। सभु चवंदा आहिनि त सिंध जा असुल वारिस तव्हां हिंदू आहियो, पर हिते असां सां ज़ुल्म केतिरा थियनि था को पुछे ई कोन थो। हिते ॾींहं ॾिठे जो अगवा कयो वेंदो आहे। हिते रोज़ पयूं चोरियूं थियनि, धंधो त पंहिंजी जाइ ते, असांजी जान जो बि तहफ़ुज़ कोन पियो थिए। कयूं त छा कयूं, ज़ुल्म लॻो। सेठ संतोष ज़ुल्म थियो, कहर थियो बा, कहर थियो। छा थियो आहे साहिल? ख़ैर त आहे, रोए छो पियो? सेठ तो वारो सोट मेहर चंद न हुयो जेको, उहो धाड़ेल अगवा करे विया आहिनि ऐं उन्हनि पूरा 3 करोड़ रुपया फोन करे भंग घुरी आहे। ज़ुल्म आहे, कहर आहे। हीअं करे तूं वञ सेठ जो वञी दुकान संभार, ॾिसूं था असां कुझु न कुझु कयूं था। ठीकु आहे सेठ, ठीकु आहे। ॾिसो मियाँ मुसलमान, ॾिसो असां हिंदुनि सां ज़ुल्म, असांजा ॿार बि सुख सां न पढ़ी सघनि था, न वेही सघनि था। असीं धंधो कोन करे सघूं था, चोरियूं थियनि थियूं, भत्ता वरिता वञनि था। आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे? छा असां सिंध जा पुट न आहियूं? छा असां सिंध जा वारस न आहियूं? सेठ, तव्हां हिंदू घबरायो न, असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं सेठ। कीअं न घबरायूं? असां इन लाइ त कोन कमायूं था जो असांखां भर्ता वरिता वञनि, या असांखे अगवा कयो वञे, या असांखे मारियो वञे। आख़िर ही ज़ुल्म ऐं ॾाढ केसि ताईं हलंदो? ए सिंध वासियो, ख़ुदा रा जागो, पंहिंजे कारोबारी हिंदू भाइरनि जो साथ ॾियो। ही उहे माण्हू आहिनि बग़ैर कंहिं लालच जे दान करे ग़रीबनि जी मदद कंदा आहिनि। असांजी सिंध त सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, पोइ हिन सरज़मीन ते ही हिंदू वेचारा बेयार मददगार छो आहिनि? असां छो नथा हिननि जे लाइ आवाज़ उथारियूं? ऐं हिंदू भाइर छो था अगवा थियनि, छो था रोज़ फुरजनि? ऐं हिननि खां भत्तो छो थो वरितो वञे? छा तव्हां चाहियो था त हितां जा सभु हिंदू हिकु हिकु थी करे इंडिया हलिया वञनि? ख़ुदा रा मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त पंहिंजे शहर जे हिंदुनि जो साथ ॾियो, हिंदुनि सां ज़ुल्म करणु बंदि कयो। ही दीवान सिंध जी सूंहं आहिनि। जेकॾहिं कंहिं शहर मां दीवान लॾे वञे त उहो शहर वीरान थी वेंदो आहे। तव्हां पंहिंजे शहर में नज़र हणो, चइनी पासनि खां हिंदुनि जा कारोबार आहिनि, हिंदुनि जा रोज़गार आहिनि। जेकॾहिं ही हिंदू असांजे शहर खे या तव्हांजे शहर खे छॾे वेंदा त शहर में कारोबार केरु कंदो? शहर जूं रौनकूं वापसि केरु कंदो? ही हिंदू सिंध जा वारस आहिनि, ही हिंदू ग़रीब आहिनि, हर ग़रीब जी मदद कंदा आहिनि। पोइ हिननि जे बचनि सां या हिननि सां एॾो ज़ुल्म छो था कयो? ख़ुदा रा हिंदुनि खे जीअण ॾियो, हिंदुनि जी मदद कयो, हिंदुनि सां ज़ुल्म न कयो। जेकॾहिं ही हिंदू सभु असांजे पाकिस्तान ऐं सिंध मां लॾे वेंदा त असांजो छा थींदो? कारोबार केरु कंदो? ही शहर जेको आहे वीरान थी वेंदा। ही त असांजी सिंध ऐं असांजे शहरनि जी सूंहं आहिनि। इन ग़रीबनि ते एॾो ज़ुल्म न कयो एॾो ज़ुल्म। मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, हिंदुनि जी हिफ़ाज़त कयो,
हिंदुनि जी हिफ़ाज़त कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं शिकारपुर में। असां सां गॾु आहे घोटकी ज़िले जो तमामु बहितरीनु अदाकार साईं फ़खरुद्दीन शाह। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, सभ खां पहिरियां सुवाल इहो आहे त असांजी सिंध मां जेके हिंदू बिरादरी लॾ पढ़णु शुरू कई आहे, हर ज़िले मां हर तालुके मां लॾनि था बदअमनी जे हिसाब सां, त इन हिंदू भाइरनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहियो था? तमामु अफ़सोदा ॻाल्हि आहे, अफ़सोस थी रहियो आहे त हक़ीक़त में त असीं सभु जेके आहियूं ॿाहिरां आया आहियूं ऐं असुलु वारस उहे हिंदू आहिनि ऐं उन्हनि वीचारनि समूहनि खे मोहबतूं ॾिनियूं, कारोबार न, पंहिंजूं माना इहे दिलनि में जायूं ॾिनियूं। पर अफ़सोस सां चवणो पए थो त अॼु हू रोईंदा पंहिंजी जनम भूमि खे छॾींदा, रोईंदा इन सिंध खे असांखे ख़ाली कंदा, असांखे छोरो छिनो करे वञनि था। छो त हू असांजा भाइर आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि जो कारोबार बि असां सां, उन्हनि जो तालुकात बि असां सां रहियो। पर यकीन कयो त सकी भाइरनि खां बि वधीक असांजो हिंदू कम्यूनिटी सां वास्तो रहियो। पर अॼु उन्हनि सां गॾु जीअं उन्हनि जा क़रीबी रिश्तेदार आहिनि जी, असांखे बि तकलीफ़ थिए थी, ॾुख थिए थो। जेको बि सिंधी आहे जंहिं हिन सिंध धरती ते जनमु वरितो आहे, सच पुछो त हुनजी अखि आली हूंदी ऐं इन अहिड़े कुदे अमल ते जेको हुननि सां कयो वियो आहे, उन्हनि खे ईज़ायो वियो आहे। उहे हिकु शरीफ़ ख़ानदान आहिनि, कंहिंसां न विड़ी सघंदा आहिनि, न करे सघंदा आहिनि, उहे मजबूर आहिनि, उहे ॿियो को बि कमु कोन था कनि ऐं उहो बसि पंहिंजा टपड़ खणी हे पंहिंजो अमर छॾियूं, जनम भूमि छॾियूं हलिया था वञनि। अच्छा साईं, इहे जेके हिंदू छॾे वञनि था, इन में जेको आहे असांजे तर जे वॾेरनि सरदारनि जी के कमियूं कोताहियूं आहिनि या सिंध गवर्नमेंट जूं? असुल में चवणु छा, पर सॼो आईनो आहे पूरी सिंध खे, जी लिकल छिपल का बि ॻाल्हि कोन्हे। जी त असुल में जेके करेक्टर आहिनि या ॻुझा हथ आहिनि उहे सभु जे साम्हूं आहिनि। असां आवाम खे छा चऊं, आवाम ख़ुदि ॼाणे थो ऐं हिकु हिकु लफ़्ज़ मां ॼाणे थो त इन्हनि सां छा हालत थी आहे ऐं इहे छाजे करे छॾे वञनि था। जी दोस्तों, ही हुयो साईं फ़खरुद्दीन शाह, घोटकी जो तमामु बहितरीनु आर्टिस्ट हुयो। वरी बि कंहिं दोस्त खे जेकॾहिं का ॻाल्हि, का कमी कोताही कुझु पुछिणो आहे त कमेंट में लिखो ऐं असां हुनजो तव्हांखे जवाबु ॾींदासीं। वॾी महिरबानी। लख वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे, वॾे ॾुख ऐं ग़म जी ॻाल्हि आहे जेकॾहिं धरती जो असुलु वारस, धरती जो असुलु जोधो जवान, धरती जो असुलु जेको आहे सो माना मालिक, महिमान नवाज़ जेकॾहिं असांखे छॾे उहो ॿिए कंहिं पार थो वञे, इन खां वधीक बदनसीबी सदियुनि में जेको आहे कोन थींदी मुंहिंजे ख़्याल में। हिंदू उहो आहे जंहिं सिंध खे संवारियो, जंहिं सिंध खे सदियुनि ताईं हलायो, 6000 साल पुराणी तारीख़ खे हलायो। उहो हिंदू अॼु अहिड़नि माण्हुनि जे करे, चंद माण्हू जेके वॾनि उहिदनि ते, जेके कुझु झंग था वसाइनि, कुझु वरी उहिदनि ते वेठा आहिनि, उन्हनि जे करे जेकॾहिं असांजो असुलु वारस सिंध जो हलियो वञे, इन खां वधीक ॿियो अलमियो आहे कोन। वॾी जेको आहे साज़िश पई थिए सिंध खे भड़भांग करण लाइ, सिंध खे वीरान करण जी वॾी जेको आहे सो थिए पई जेको साज़िश। मां सिंध जे शऊर खे, सिंध जे नौजवाननि खे, पोढ़नि खे, शागिर्दनि खे, मज़दूरनि खे, हारियुनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त उथो ऐं पंहिंजा सिंध जा वारसनि खे वञण खां बचायो, वञणु न ॾियो उन्हनि खे, उन्हनि अनासरनि जे ख़िलाफ़ उथी खड़ा थियो जीअं हू महफ़ूज़ हुजनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं शिकारपुर में। असां सां गॾु आहे सिंध जो तमामु बहितरीनु आर्टिस्ट अदा हबीब पंवर। ऐं मां हिन खां हिकिड़ो सुवालु कंदुसि त अदा, ही जेकी असांजी सिंध जे अंदरि दीवान बिरादरी सां नाजाइज़ियूं थियनि थियूं ऐं असांजा दीवान बिरादरी काफ़ी पंहिंजे वतन खे छॾे करे सिंध खे, पाकिस्तान खे, को इंडिया वञे थो, को ॿिए कंहिं मुल्क वञे थो, त इन बारे में तव्हां छा चवणु चाहियो था? मां चवां थो त इहो तमामु ग़लति थो थिए, छो जो ईअं सम्झो त जीअं सिंध जा असां वारिस आहियूं त हिंद वारा हिंदू बि जेके सिंधी आहिनि उहे बि असुलु सिंध जा वारिस आहिनि जी। ऐं जेतिरो असांजो हक़ु आहे उन्हनि जो बि एतिरो हक़ु आहे। ऐं असां मुस्लमाननि खे बि घुरिजे त उन्हनि सां का नाइंसाफ़ी न कयूं ऐं उन्हनि खे जीअ में जायूं ॾियूं। ऐं उन्हनि खे बि अर्ज़ु आहे त सिंध न छॾियो, सिंध धरती तव्हांजी पंहिंजी धरती आहे। अॼु बि ॾिसो त कई असां वटि अहिड़ा मेला थियनि था जेके हिंदुस्तान मां असां वटि कही अचे, सिंध में ख़ासि असां वटि अचनि था, छो जो असुलु रहाकू त हिते जा आहिनि न, जी जी, उन्हनि जो वतन आहे। ऐं असांजो अर्ज़ु आहे उन्हनि खे त महिरबानी करे हीअ सिंध तव्हांजी आहे। सिंध ऐं हिंद कंहिं टाइम में गॾु हुई ऐं सिंधी माण्हू मुस्लमाननि खे सभिनी खे अर्ज़ु आहे त हिंदू माण्हू खे ओतिरी अहमियत ॾियो पाण जेतिरी।
अच्छा जेकॾहिं हितां जे तर जा सरदार अमीर वॾेरा या सिंध गवर्नमेंट हिंदुनि सां तावन करे हिंदुनि खे तहफ़ुज़ ॾिए त पोइ त हिंदू सिंध में रही सघनि था न। असल में बदअमनी आहे जेको हिंदुनि खे लुटियो थो वञे, रोज़ उन खां फ़र्क़ु कई थी वञे, उन सां ॿार अॻुवा थिया था वञनि, हिंदू अॻुवा थिया था वञनि, या उन सां हर महीने मंथली ऐं भतो था वञनि। त इन बारे में तव्हां न वॾेरनि ऐं जागीरदारनि या सिंध गवर्नमेंट जे लाइ छा चवणु चाहियो था? बिल्कुलु ग़लति थो थिए, उन्हनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे। ऐं हिंदू कम्यूनिटी ॾिसो त तक़रीबन कंहिंखे बि इज़ायत न थी न, जी हू असांजे सिंध जे में प्यार कंदड़ आहिनि ऐं कारोबारी माण्हू आहिनि। उन्हनि जो तक़रीबन ॾिसो त असां सिंधी माण्हू आहियूं फॾा फसाद, पर हिंदू बिरादरी न फॾे में न झेड़े में मुहबती माण्हू आहिनि। ऐं सभिनी खे अर्ज़ु आहे, हुकूमत खे अर्ज़ु आहे ऐं वॾेरनि खे बि अर्ज़ु आहे त हिंदू माण्हू खे, हिंदुनि खे तरजीह ॾियो, ओतिरी तरजीह ॾियो, हू हिन वतन जा आहिनि। वॾी महिरबानी सर। भला